सिंधी ड्रामनि जो फ़नकार, अदाकार, शाइर। मुंहिंजो गाई मैसर रोड सां दुकानु आहे, उनखे ओचिते अचानक बाहि लॻी वई आहे। त मुंहिंजो घटि में घटि 15 ने 16 लखनि जो ध्यानु थियो आहे। ऐं उन खां अलावा असां बाहि विसाइण में जेको सो मुंहिंजो भाणेजो दिलबर ऐं मोहम्मद परियल भुॻियो भाउ, इहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया। उन खां बाद में जेको सो असां अस्पताल वठी वियासीं मेड़। उन खां बाद वरी उन्हनि लाड़काणे असांखे चयो त हिननि खे होॾे खणी वञो। होॾे लाड़काणे छोकिरनि खे मोकिलियो आहे। असां वटि हिन महिल ताईं न को नुमाइंदो पहुतो आहे, न पुलिस पहुती आहे, न वरी को मुख़्तियारकार पहुतो आहे। असां वटि हिन महिल ताईं केर बि कोन पहुतो आहे। असां अधु कलाकु बाहि विसाई आहे, न असां वटि को शहर जो नुमाइंदो आयो आहे, न को असां वटि को अहिड़ो माण्हू आयो आहे MP में आयो आहे, को बि असां वटि न आयो आहे हिन महिल ताईं। ऐं उन खां बाद में असां बाहि पाण विसाई आहे। उन खां बाद में अधु कलाक खनि खां बि पोइ वरी जेको सो गाॾी आई आहे, जंहिं वरी बाहि विसाई। उन्हनि जी कोशिशि आहे, उन्हनि जी बि ऐं असांजा पाड़े वारा जेके बि आहे सभिनी कोशिशि कई। उन खां अलावा परे परे ताईं जेको बाहि जो माना शोला किरनि पिया, तमामु ॾाढो असांजो नुक़सानु पहुतो थियो आहे। मां साईं कल्चर खाते खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त महिरबानी करे पंहिंजी जेको सो कमेटी जोड़ी वञे ऐं उहा जांच कराई वञे, ऐं जेको मुंहिंजो नुक़सानु थियो आहे त महिरबानी करे मूंसां मदद कई वञे। साईं मां हिकु ग़रीब अदाकार ऐं मां शाइर ग़रीब आहियां। इहे 15-20 लख रुपया मूं ग़रीब वटि केॾा ईंदा जेको मां बचड़नि जी रोज़ी कंदुमि। इहे ॿ रुपया जेके हुआ पटे सटे रोज़ी में विधासीं, इहे बि जेको सो बाहि लॻी सड़ी आहे। हाणे किथां ईंदा मूं वटि पैसा? इहे 15-20 लख जो मां ग़रीब रोज़ी कंदुमि। महिरबानी करे गवर्नमेंट खे अपील था कयूं त मूंसां मदद करे।